नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। रस्ते ते भाजियूं ऐं खीर हारे करे कुर्मिन कया चक्काजाम। कुर्मिन पारां सॼे देश में हली रहियल हड़ताल खे समर्थन ॾियण लाइ राजकोट जे मोरबी रोड ते कुर्मिन भाजियूं ऐं खीर रस्ते ते हारे ट्रैफिक जाम कंदे पुलिस हुननि जी अटकायत कई हुई। कुर्मिन जे समर्थन में केशोद जी बाज़ार रही बंद। खीर ऐं भाजियुनि जा पूरा अघ न मिलण ते हड़ताल करे रहियल कुर्मिन जे समर्थन में गुजरात जे केशोद में वापारियुनि पंहिंजा धंधा बंदि रखी विरोध कयो हुओ। गुजरात में चौमासो ॾेई रहियो आहे दस्तक। गुजरात जे केतिरनि ई शहरनि में हवामान में आयल बदिलाव सां गॾु चौमासो दस्तक ॾेई रहियो हुजे ऐं ॿिनि ॾींहनि में बरसाति अचे, हीअं मञण में अची रहियो आहे। जूनागढ़ में सिंहनि खे परेशान करण जो वीडियो थियो वायरल। जूनागढ़ जे गिर में सिंह दर्शन जहिड़ा अनेक कम प्रशासन जी नज़र साम्हूं थी रहिया आहिनि, तॾहिं सिंह खे परेशान करण जो वीडियो वायरल थियण ते प्रशासन में हड़कंप मची वियो आहे। अहमदाबाद जे क्राइम ब्रांच ते बदमाशन कई फायरिंग। अहमदाबाद जे कठवाड़ा में लुटारू गैंग लिकियल हुअण जी जाण ते छापेमारी करण वियल क्राइम ब्रांच ते बदमाशन फायरिंग करण खां पोइ पुलिस पारां बदमाशन खे गिरफ़्तार कयो वियो हुओ। हिम्मतनगर में ट्रक जी टक्कर सां गांधीअ जी मूर्तीअ ते नुक़सान। गुजरात जे हिम्मतनगर में ट्रक जे ड्राइवर स्टीयरिंग त क़ाबू गुमाईंदे ट्रक गांधीअ जी मूर्तीअ सां टकराईंदे मूर्तीअ खे ॾाढो नुक़सान थियो हुओ। महसाणा में जुवान जी थियल हत्या जो वीडियो थियो वायरल। महसाणा जे शाहीबाग सर्कल पासे हिकु जुवान ते ॿिनि ॼणनि हथियारनि जा वार करे कयल हत्या जो वीडियो वायरल थींदे पुलिस ॿिन्ही बदमाशनि खे गिरफ़्तार कयो आहे।
મહેસાણા પાલિકા में वहीवट करे तो प्रमुख जो पति। महिलाउनि खे मर्दनि जहिड़ी करण लाइ सरकार भले प्रयत्न करे थी, पर सियासत में उन जो उल्टो हुजे तीअं महेसाणा नगर पालिका में महिला प्रमुख जो पति ही सभु वहीवट करे रहियो हुअण जो आक्षेप थी रहियो आहे। राजकोट में जुआन जी हत्या कंदड़ पड़ोसी थियो गिरफ्तार। राजकोट जे जामनगर रोड ते आयल रामा पीर जे मंदिर पासे थियल जुआन जी हत्या हुन जे पड़ोसी ही कई हुअण जो खुलंदे पुलिस पारां पड़ोसीअ खे गिरफ्तार कयो वियो आहे। राजकोट में कांग्रेस नेता मोडवाडिया जे भाऊ के मिली धमकी। राजकोट में कांग्रेस जे नेता अर्जुन मोडवाडिया जे भाऊ डॉक्टर जयेश मोडवाडिया के पिस्तौल ॾेखारे मकान जो सौदो करण लाइ मिलियल धमकीअ ते पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। वाहन चोरी रोकण लाइ शागिर्दनि कई स्मार्ट लॉक जी शोध। वाहन चोरीअ खे रोकण लाइ अहमदाबाद जे ॿिनि शागिर्दनि स्मार्ट लॉक जी शोध कंदे हुननि पंहिंजो डेमोन्स्ट्रेशन पीएम जे प्रवास ते दुबईअ में पिणु कयो हुओ। पूर्व राष्ट्रपति मुखर्जीअ संघ जे प्रोग्राम में ॾिनो प्रवचन। भारत जे पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जीअ नागपुर में थियल राष्ट्रीय स्वयं सेवक संघ जे प्रोग्राम में हाज़िरी ॾेई संघ जा वॾा मोहन भागवत जी हाज़िरीअ में प्रवचन ॾिनो हुओ। Make a beginning with the dictionary meaning of these three words. Nation is defined as a large group of people sharing the same culture, language or history, and inhabiting a particular state or area. Nationalism is defined as identification with one's own nation and support for the interests, especially to the exclusion of interests of other states. Any attempt at defining our nationhood in terms of dogma and identities of religion, region, hatred, and intolerance will only lead to the dilution of our national identity. As Saraswat Babu Radhakrishnan said,
Any differences that may appear are only on the surface, but we remain a distinct culture, cultural unit with a common history, a common literature, and a common civilization, unquote. In the words of eminent historian Vincent Smith, India, beyond all doubt, possesses a deep underlying fundamental unity, far more profound than that produced either by geographical isolation or by political superiority. Poet Rabindranath Tagore very beautifully and magnificently described. I am quoting 2 lines and I am saying it in Bengali, and thereafter I will translate in English. Keho nahi jane, karao bhane, koto manusher dhara, durbar srote, elo kotha hote, সমুদ্রে হলো হারা। No one knows at whose beckoning call how many streams of humanity came in indomitable waves from all over the world, over the millennia, and mingled like rivers into the vast ocean and created an individual soul that is called Bharat. ભુજ में बालक जे हत्या जी तहकीकात थी तेज। भुज जे अजरकपुर में गुम थियल 2 ॿारनि मां हिक जी लाश मिलण जी वारदात में पुलिस पारां तहकीकात तेज करे हत्यारनि खे ॻोल्हे कढण जी कोशिश शुरू कई वई आहे। भुज में 10 सालन खां बधी रखियल औरत जो थियो छुटकारो। भुज जे मिर्जापर में 10 सालन खां हिक रूम में परिवार पारां जंजीरुनि सां बधी रखियल औरत खे प्रशासन पारां छॾाए करे मेंटल हॉस्पिटल में भर्ती कयो वियो हुओ। मुंद्रा ऐं नखत्राणा में 2 जुवाननि कई आत्महत्या। कच्छ जे मुंद्रा में आयल हिक होटल में भुज जे जुवान ऐं नखत्राणा देवकी नगर में रहंदड़ हिक जुवान गले में फांसो लगाए आत्महत्या करण ते पुलिस पारां जांच करण में अची रही आहे। भुज में औरत जी हत्या प्रेमी ही कई हुजण जो पर्दाफाश।
भुज जे पालारा पासे थियल गढवी औरत जी हत्या हुन जे प्रेमीअ ई कई हुअण जो खुलण ते पुलिस पारां प्रेमीअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अंजार जे ॻोठ मां 1.5 लख जो शराब थियो ज़ब्त। अंजार जे खेड़ोई ॻोठ में पुलिस छापेमारी करे वाड़ीअ में रखियल 1.5 लख जो शराब ज़ब्त कयो हुओ, जेतोणीकि बूटलेगर भॼी वञण में सफल रहिया हुआ। भुज में जुआन कई आत्महत्या जी कोशिश। भुज जे संजोग नगर में रही ट्रैक्टर कंपनीअ में नौकरी कंदड़ जुआन घासलेट पी करे आत्महत्या जी कोशिश करण ते हॉस्पिटल में इलाज शुरू कयो वियो आहे। भुज में साले ते जीजाजीअ कयो हुमिलो। भुज जे कोड़की ॻोठ में औरत खे सावरनि में न मोकिलींदे गुस्से में आयल जीजाजीअ पंहिंजे साले ते हथियार सां हुमिलो करे घायल कयो हुओ। गांधीधाम में कांच तोड़े गैंग थी सक्रिय। गांधीधाम में रात जे टाइम में ॿाहिरि रखियल कार में कांच तोड़ण वारी गैंग वरी सक्रिय थियण ते माण्हुनि में दहशत फैलिजी वई आहे। भावनगर जी लूट में कच्छ जी कार जो थियो उपयोग। भावनगर में पुलिस जे नाले माण्हुनि खे लुटिंदड़ गैंग गिरफ़्तार थींदे लुचारनि कच्छ जी कार जो उपयोग कयो हुअण जो पुलिस जी जांच में ॿाहिरि आयो आहे। कच्छ में मास्टरनि जी भर्तीअ में नकली सर्टिफिकेट्स जो उपयोग। कच्छ में 4 मास्टरनि खोटियूं डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट ठाहे करे हुन जो नौकरी वठण में उपयोग कयो हुअण जो ज़ाहिर थियण ते पुलिस फरियाद दर्ज कराई वई आहे।
भावनगर में नगर सेविका जे पतीअ ते थियो हुमिलो। भावनगर जे करचलियापुरा में कांग्रेस जी नगर सेविका जो पति खीर वठण लाइ वञी रहियो हुओ तॾहिं कंहिं नकाबदार जुवान हुन ते हुमिलो कंदे पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। भावनगर में पाणीअ जी तंगीअ ते औरतुनि में थी मारामारी। भावनगर जे कुंभारवाड़ा में पाणीअ जी तंगीअ जे करे ॿिनि औरतुनि जे विच में थियल मारामारीअ में हिकु औरत घायल थियण ते हॉस्पिटल में भर्ती कई वई हुई। पालीथाणा पासे डैम में सिंह जी मिली लाश। भावनगर जे पालीथाणा पासे आयल शेत्रुंजी डैम जे किनारे तां हिकु सिंह जी लाश मिलंदे फॉरेस्ट विभाग पारां तहकीकात शुरू कई वई आहे। अहमदाबाद जे प्रेम प्रकाश आश्रम में चालीहे जो प्रारंभ। अहमदाबाद जे कोतरपुर में आयल प्रेम प्रकाश आश्रम में चालीहे जो प्रारंभ कयो वियो आहे। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।